सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि आफ़र आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया। कंबर में IBA टेस्ट पास PST उम्मीदवारनि आफ़र आर्डर न मिलण ख़िलाफ़ समीत तुनियो यासीन गोपांग ऐं ॿियनि जी अॻवाणी में डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। नसीराबाद में IBA जे इंतज़ाम हेठि प्राइमरी उस्ताद जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि आफ़र आर्डर न मिलण ख़िलाफ़ आबिद चन्ना, मेहरुनिसा ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई ऐं धरणो हयो। ख़ैरपुर नातन शाह में IBA टेस्ट पास PST उम्मीदवारनि आफ़र आर्डर न मिलण ख़िलाफ़ सुल्तान गाॾही, आफ्ताब चांडी ऐं ॿियनि जी अॻवाणी में हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। चूंडको में भी IBA टेस्ट पास उम्मीदवारनि नारा तालके जूं ख़ाली जॻहूं ज़ाहिर न करण ऐं नई SNI न मिलण ख़िलाफ़ चूंडको में कलंदर बख़्श शर, पीर ॾिनो बंभरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि जे उम्मीदवारनि सिंध सरकार खां मुतालिबो कयो त खेनि बिना देरि आफ़र आर्डर ॾेई उम्मीदवारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। नवाब